कुनरी में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी किस्त शुरू। औरतुनि जी पीह हिकु औरत बेहोश। ATM समेत शहर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में एजेंटनि जी लोध लथल। नाजाइज़ कटौती जारी आहे। SS न्यूज़ के रिपोर्टर प्रदीप कुमार मूजिब किस्त के पैसनि मां कटौती जी डील न करण ते निजी बैंक के ATM के अॻियां बेनज़ीर इनकम सपोर्ट जी किस्त वसूल करण लाइ आयल चाणिया बिरादरी जी औरतुनि खां हिकु शनाख्ती कार्ड जॾहिं त कोल्ही बिरादरी सां तालुक़ रखंदड़ औरतुनि खां 3 शनाख्ती कार्ड एजेंट फुर करे फरार थी वियो। औरतुनि मूजिब एजेंट सलीम नाले हमरा कटौती जी डील न करण ते कार्ड फुर करे फरार थी वियो आहे। इंतज़ामिया नोटिस वठी कार्ड वापस कराए। जॾहिं त किस्त जारी थींदे ई कुनरी शहर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि शाही बाज़ार, गुड़ मंडी, कोल्ही बाज़ार ऐं अमेरिकन चौक समेत निजी बैंक आॾो औरतुनि जी रश आहे। ट्रैफिक ब्लॉक थियण मामूल बणियल आहे। इंतज़ामिया घोर निंड सुतल आहे। शहरी सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि।